अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली सईम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हिकु तमामु बहितरीन टेली फिल्म अची रही आहे, तमामु ज़बरदस्त। उहो तव्हांखे हिन वीडियो में मां ॿुधाईंदुसि त हुन फिल्म जो नालो छा आहे। ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कंदुसि त जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो के लाइक कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही फिल्म ज़बरदस्त कहाणी आहे। हिन फिल्म जी हिन फिल्म में तमामु बहितरीन नाले वारा अदाकार आहिनि। जी दोस्तों, जीअं त लाला फयाज़ चाचड़, मामू सरवर घोटो, हज़ूर बख्श अब्बासी ऐं पिणु तमामु बहितरीन हिन में अदाकार आहिनि। जीअं त शाहबाज़ भुट्टो, मशहूर अदाकारा नूर फातिमा ऐं तमामु पिणु मशहूर नाले वारा अदाकार आहिनि। ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे ऐं राइटर केरु आहे, इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। दोस्तों, हिन फिल्म जो डायरेक्टर आहे लाला फयाज़ चाचड़ साहब ऐं हिन फिल्म जो राइटर यानी कहाणीकार गुलशन मलन साहब आहे। ही फिल्म तमामु बहितरीन सुपर हिट कहाणी आहे। हिन फिल्म जो नालो मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन फिल्म जो नालो आहे मोहब्बत, सिंधी टेली फिल्म मोहब्बत। ही तमामु जल्द रिलीज़ कई वेंदी। तव्हां सोचे रहिया हूंदो त ही फिल्म आख़िर कहिड़े चैनल ते रिलीज़ थींदी। दोस्तों, ही फिल्म आज़ाद टीवीअ ते तमामु जल्द रिलीज़ कई वेंदी। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।